नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। ग़ुलाम उलामा रिपोर्ट करे रहियो आहे बाबू हिंगोर जो। हथरादू महांगाई, वधंदड़ चोरियुनि ऐं तालीमी इदारनि में नियाणियुनि सां रोज़ानी जे बुनियाद ते थींदड़ गैर इख़लाक़ी हरकतुनि अवाम खे बेचैन करे छॾियो आहे। DIUI साकरो जे जनरल काउंसिल जो इजलास यूनिटनि खे फ़ाल करण ऐं आलमी अमुन इज्तिमा जी तयारियुनि बाबति अहम फ़ैसिला कया विया। तफ़सील मूजिब जमियत उलमा इस्लाम तालके मीरपुर साकरो जे जनरल काउंसिल जो अहम इजलास अॼु सुबुह 11 वॻे तालके जे अमीर मौलाना अब्दुल रशीद बलोच जी सदरत हेठ मदरसा मदीना अल उलूम अल इब्राहिमिया गुलामुल्लाह में मुनक़िद थियो। इजलास दौरान हथरादू महांगाई, वधंदड़ चोरियुनि ऐं गुज़िरियल ॾींहं ते मकली गर्ल्स कॉलेज में नियाणी सां पेश आयल वाक़े ते ॻणती जो इज़हार कयो वियो। बिगी सलाह मशवरे खां पोइ सॼे तालके में जमायत जे यूनिटनि खे मुकमिल तौर ते मुतहरिक करण लाइ तालके जे आमला ते मुश्तमिल कमेटियूं जोड़े राब्ता वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो ऐं गॾोगॾु कमेटी सूबाई क़ाइदीन वारे दौरे ते रिथियल वर्कर्स कन्वेंशन में साथियुनि खे शिरकत करण जी पाबंद हूंदी। इजलास में ज़िले अमीर मौलाना अब्दुल वहाब बलोच ऐं तालके जे जनरल सेक्रेटरी मौलाना शकील अहमद चांडियो समेत तालके जे उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई।